घोटकी में यूसी सेक्रेटरी लियाकत अली महर जो बासरन जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। यूसी सेक्रेटरी लियाकत अली महर एहतजाज कंदे चयो आहे त जान मोहम्मद सोसाइटी वासी बासर जवाबदार फ़तह मोहम्मद उमेर यूसुफ आराइन ऐं ॿिया मुंहिंजी साले नवीद आराइन जी ज़मीन ते मुबैना कब्ज़ो करे वेठल आहिनि। हुन चयो त साले जे सपोर्ट करण ते जवाबदार मूंखे हिरासा करण लाइ मुंहिंजे ऑफिस में अची मुंहिंजी पुछा कनि था ऐं मूंखे हिरासा करण जी कोशिशि कनि था। पहिरियां बि मूं मथां हिकु कूड़ी FIR कराई वई जंहिंजी मां कोर्ट मां ज़मानत कराई आहे। हुन चयो त जवाबदार बासर आहिनि, मूंखे ऐं मुंहिंजे साले खे ख़तरो आहे। यूसी सेक्रेटरी लियाकत अली महर SSP घोटकी DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था करियूं त जवाबदारनि मां मूंखे ख़तरो आहे, मूंखे तहफ़ुज़ फ़राहम करे मूंसां ऐं मुंहिंजे साले नवीद अहमद आराइन सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।